में तू, दिल में तू। हाणे भले बाबा केतिरी भी कोशिश करो, असांजे दिल में सत्या जहिड़ा ज़री बि इज़त वारी हुजे त इज़त करियोसि न। पोइ बसि आदा करीम जो करम रखण जे करे आशिर ज़किया जी शादी था करनि। वाह पुफी वाह, मख वारी चांहि ॾिसी बि पंहिंजे पुट खे थी पीआरी। हलदन खत पाणी किचन में कुझु पचायां। अॼु कोन थी पचां त साड़ियूं आदा यार सब सां गॾिजी अॼु होटल ते वञी त ये हलो। तव्हां सां ईअं थियणु घुरिजे। कीअं थियो ज़किया साहिब जूं गिला वेटिंग कयो। तूं नथो सम्झी आज ज़किया त असांजी सॼी इज़त ई नीलाम करे छॾी। ऐं उन इज़त जे दुश्मन छोकिरे मां हाणे कॾहिं माफ़ न कंदुसि। मौत खां घटि सज़ा कोन ॾींदोमांसि। बसि हिकु दफ़ो रुगो हुनजी ख़बर पइजी वञे। ख़बर त पइजी वेंदी। आसफ़ न छोकिरे जो हिकु दोस्त आहे जंहिंसां मूं राब्ते जी कोशिशि कई आहे ऐं उमेद आहे त सुभाणे हुन सां राब्तो थी वेंदो। राब्तो त थी वेंदो, पर इहो ॿुधाए त हू सच ॻाल्हाईंदो बि आहे न। आसफ़ मां जंहिं माण्हूअ खे हुन ॾांहुं मोकिलियो आहे हुन सां कॾहिं कोन ॻाल्हाईंदो। ऐं हा, हुन सां थींदड़ गुफ़्तगूअ खे रिकॉर्ड बि कंदो। पोइ त उहो हर हाल में सच ई ॻाल्हाए। आसफ़ ख़बर अथई वो सच ॻाल्हाइण जा ॿ लख रुपया वठो। ॿ लख रुपया त को मसइलो ई कोन। तूं वञी आराम कर ऐं सुबुह जो मूंखां 2 लख रुपया तूं वठी छॾ। हे अमीरत मुझो हथ छॾ, ॾिसां मां पाण घुमी सघां थी। न चरी किरी पवंदी आहे। ऐं कोन किरंदड़, हथ छॾ। वाह वाह, इहो ते ॾाढो जो कमाल। 8 ॾींहंनि खां पोइ तूं रोडूं भरींदीअ। इहो ॾाढ़नि जे जूस जो न, पर तुंहिंजे पारां मिलियल इज़त, इख़लाक़ ऐं हमदर्दी जो कमाल आहे। हाणे इहा बि का ॻाल्हि आहे। मूंसां कुर्ब सां ॻाल्हाए, मूंखे एॾो शर्मिंदो न कंदी कर। अमीर सच पुछी त मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां। हिन घर में को त आहे जेको मूंखे इज़त जी निगाह सां थो ॾिसे। मां बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां ग़रीबनि वटि इज़त ॾियण खां सवाइ ॿियो कुझु बि न हो। इज़त ई त इंसान लाइ सभ खां वॾी दौलत आहे। जेके अच्छा कपिड़ा पाए पंहिंजो पाण खे इज़तदार सम्झंदा आहिनि, काइनात जो कुल गन उन्हनि जे ई अंदर में हूंदो आहे। पर पोइ बि अलाए छो इज़त वारा उहे ई था सम्झनि। मां त उन्हनि माण्हुनि जी इज़त कोन कंदी आहियां जेके अछनि कपिड़नि जे अंदरां गंदगी जो ढेर खयो था घुमनि। असांजे घर में जेका वॾी बेगम साहिबा आहे न, उहा ॾाढी नियत जी ख़राब ऐं गिला बि उहा ई वॾी कंदी आहे। हर कंहिंखे ख़ुदा ॾिसण वारो आहे, बसि
पहिरियों मां तव्हांखे नाश्तो ठाहे ॾियां, पोइ मां तव्हां खां उहा ॻाल्हि ज़रूरु पुछंदुसि। कहिड़ी ॻाल्हि? विसरी वे, वाइदा विसारबा त न आहिनि। हा हा, मां सम्झी वियसि तूं कहिड़े वाइदे जी ॻाल्हि थो करीं, पर इन ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ मुंहिंजो बि हिकु शर्त आहे। मूंखे तव्हांजो हर शर्त क़बूल। आसिफ, आसिफ, उथ, ऑफिस वञण जो टाइम थी वियो आहे। ऑफिस वञण जो मूड न आहे छा? न, अॼु ऑफिस कोन वेंदुसि। छो? ख़ैर त आहे, बाक़ी केॾांहुं वेंदे? किराब कोन वेंदुसि, जिते ई घर में रहंदुसि। बाबा सां हिकु अहम मीटिंग करणी आहे। कहिड़े सिलसिले में? छा इहो ज़रूरी आहे त कारोबार जूं ॻाल्हियूं मां तोसां डिस्कस कयां? ज़ाहिर आहे हेॾो वॾो बिज़नेस आहे ऐं बाबा तजर्बेकार आहे, बिज़नेसमैन, हुन जो मशवरो ज़रूरी आहे। ठीकु आहे, मां तुंहिंजी बिज़नेस पार्टनर न सही पर लाइफ पार्टनर त आहियां न, ऐं इहो ज़रूरु सम्झी रही आहियां त तूं मूंसां सच न पियो ॻाल्हाईं। ॾाढी सही थींदी। एनीवे, आशिर अलाए अञा सुतल आहे या कम सां निकिरी वियो। अदा करेंगे पोइ मां ज़किया जे बाबति हिकिड़ा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए सघां थी? ग़लति ऐं कुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजे। बाक़ी जेको कुझु ॻाल्हाई तोखे इजाज़त आहे। अदा, मूं न पहिरीं कॾहिं ॻुथो ऐं ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायो ऐं न मूं हाणे को अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाईंदसि। बसि मां त सिर्फ़ु इहो ई थी पुछणु चाहियां त तव्हां ज़किया ऐं आशिर जी शादी जी तारीख़ मुक़ररु करियो। ॾिस मुमताज़, आउं तोखे कंहिं तरह सां तोखे में नथो रखणु चाहियां, पर इहा मुंहिंजी मजबूरी आहे। त मां ज़किया जी शादी आशिर सां नथो कराए सघां। छो अदा? पर ज़किया आशिर लाइ त तो पाण ॾिनी हुई। हा भेण, पर शायदि ख़ुदा खे इहो मंज़ूर न आहे। अदा करीम, तूं एतिरो ॾुखियारे लहजे में छो थो ॻाल्हाए? ॾिस न भाउ, ज़किया ॿार आहे, जेकॾहिं हुन खां का ग़लती थी वई आहे त हुन में का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। ख़ैर आहे, ज़किया खां न का ग़लती थी आहे, न का ज़किया ग़लती कई आहे, पर इहो सॼो कुदरत जो खेल आहे। अदा, तूं बंदि लफ़्ज़नि में छा थो चवणु चाहीं? मां कुझु बि नथो चई सघां, बसि मूंखे ख़ामोशी रहनि। हा, तव्हां आशिर खां पुछो, जेकॾहिं हू ख़ुशी ख़ुशी ज़किया सां शादी करणु चाहे थो त मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। अदा करीम, आशिर भला छो इनकार कंदो? आशिर जेकॾहिं इनकार कंदो त हुनजो सबबु तव्हांखे ॿुधाईंदो। ठीकु आहे, अचे आशिर त मां पुछांसि थी। अदी, तोखे न जेकॾहिं कुदरत जे कीअं जी ख़बर पवंदी त शायदि तूं बि इनकार करे छॾ। न भाउ करीम, मूंखे दुनिया जी हर ॻाल्हि खां वधीक
तुझी इज़त प्यारी आहे। तुंहिंजा त एहसान आहिनि मूं मथां जो तो ई मुंहिंजे बच्चनि खे सहारो ॾिनो ऐं मूंखे सहारो ॾिनो ऐं ॾुखिये वक़्त में असांजे कमु आहे। ऐं उन जे बदिले में तो मुंहिंजे बचनि खे उन्हनि जी माउ जी मोहबत खां महरूम करे छॾियो। पर पोइ बि मां इंतई ख़ामोश आहियां, सिर्फ़ तुंहिंजी तरबियत जे करे सलमा जो घर आबाद थी न सघे। ऐं मां नथो चाहियां त सुभाणे ज़किया खे अहिड़ो फ़ैसिलो कयो, सम्झई? रहना बेगम, जेकर तू मैगज़ीन जो मुकम्मल मुतालो करे चुकी आहीं तो मूंखे तोसां हिकु मशवरो करिणो आहे। को ख़ासि मसइलो आहे? केस मुतालिक़ पुछणो आहे छा? मूंखे लायर आई छा जो तोसां कैसे सिलसिले में ॻाल्हाईंदुसि? घर जे मुतालिक़ ॻाल्हाइणो तोसां। हा हा चओ, ॿुधाए आख़िर मसइलो कहिड़ो आहे जंहिंमें तूं एतिरो मुंझी पियो आहीं? रहना बेगम, मां तोसां वकार जे मुस्तक़बिल बाबति मशवरो कंदुसि, छो त वकार हाणे तालीम मुकमिल करे चुको आहे। वॾी ॻाल्हि आहे। हाणे इहो को मसइलो आहे? वकार ख़ैर सां पढ़ी पियो अचे, उन खे का न का कंहिं इदारे में सुठी नौकरी मिली वेंदी। न बेगम न, सरकारी मुलाज़मत वकार जो मुस्तक़बिल न आहे। मां इहो कॾहिं बि कोन चाहींदुसि त वकार जहिड़ो ज़हीन ऐं संजीदा नौजवान सरकारी मुलाज़मत। छो सरकारी मुलाज़मत में को ऐब आहे? उते इल्म, अकुल ऐं इंसान दोस्ती, हल्के ख़ुदा जी ख़िदमत ऐं ख़ुदा दा सलाहियतूं बेमाना बणिजी वेंदियूं आहिनि। मां वकार खे वॾो माण्हू बणाइण लाइ सोचां पियो। वो सियासतदान कंदेसि छा? वकार न वॾो सुठो सियासतदान थी सघे थो ऐं न वरी सरकारी कामोरो, ऐं हा बाक़ी सुठो बिज़नेसमैन बणिजी सघे थो। पोइ तूं बि पंहिंजे दोस्त करीम ख़ान जीअं वकार खे सुठो बिज़नेसमैन बनाए सघींदो। पर वकार खे बिज़नेसमैन बणाइण जे लाइ जेका रक़म घुरिजे उहा असां वटि आहे कोन। हाणे जेतिरो पैसो आहे ओतिरो ई माण्हू बिज़नेस करे। तूं त बेवकूफ़ आहीं बेगम, असां वटि त बिज़नेस ऑफिस ख़रीद करण जेतिरा पैसा बि मुश्किल सां आहिनि। ऐं मां वकार जी तकड़ी तरक़ी ॾिसण थो चाहियां। इहो त हाणे नामुमकिन आहे। ऐं अकुल ई नामुमकिन खे मुमकिन बणाए थी। अलाह ताईं मूंखे अकुल ॾिनो आहे, पोइ ॾिसजां वकार जे अचण खां पहिरियां ई माण्हू जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाए छॾी। वाह, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। ॾिसंदासीं। बिल्कुलु। अच्छा कम थी वियो आशर? हाँ, ये वॾो मुश्किलनि सां राज़ी थियो आहे, इनखे मां करीम सां मिलणो आहे। पर मेरे यहाँ माँ ने कुछ सवाल पूछे, वो उन्हें बाबा साईं से मिलवाया। ओके, अच्छा अच्छा घबराए ना, मां वेठो आहियां। हलिया इहा छोरी ऐं जे करीम जे तरफ़ां जवाबु ॿुधी मुंहिंजो त दिमाग़ ई चकराइजी, मुंहिंजे त मथे में सूर पइजी वियो। हुन सखिया जी शादी थी वई त पोइ मुंहिंजो ई आश्रय छा थींदो? घणो कुझु थींदो, घणो कुझु थींदो मम्मा। तव्हां रुगो कोशिशि कयो त ज़किया जो रिश्तो आशिर सां ई थिए, ऐं जे इहो रिश्तो न थी सघे त पोइ बि तेल तिरनि मां ई निकिरे। मामा करीम ख़ुशि न थिए त हू असां खां बची वेंदो। छो कोन्हे को जवाबु ॾियण खां पोइ मूं रोइण जहिड़ो थी वियसि। का त मजबूरी अथसि, भो थो थिएसि त आशिर ज़किया जे अमालनि जी खेसि सज़ा न ॾिए। आशिर ज़किया सां हशर करे या न करे, पर मां ज़किया जो उहो हशर कंदसि जो सॼी ज़िंदगी शाद कंदे, ऐं तूं बि ॾिसंदी। मनदास मुंहिंजो नालो आहे। निंड मां उथंदी त छिरक भरे वेही रहंदी। का त ॻाल्हि ज़रूरु आहे जंहिंजी ख़बर आशिर खे आहे, पर आशिर असांखे
है न मम्मा जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त अदा आशिर मूंसां ज़रूरु शेयर करे हा। हाँ मम्मा तूं सही थी चई। आशिर कंहिं ॻाल्हि जे करे त ज़किया खां नफ़रत थो करे। यही ॻाल्हि सोचे सोचे मुंहिंजे मथे में सूर पइजी वेंदा, पर अञा ताईं बुझारत नथी भॼे आहे छा मसइलो। मम्मा तूं ॿी कंहिं ॻाल्हि जो फ़िक्र ई न कर। हिन वक़्त ताईं हाल तूं असांजे हथ में आहे। पर सलमा खे कुझु सम्झ में अचे थो? ख़ुदा खे ख़बर, मां कुझु नथी चई सघां त सलमा जे दिलि में छा आहे। आता मालूम कर, का न का ॻाल्हि ज़रूरु आहे। ख़बर पए त आख़िर मसइलो छा आहे, जंहिंजी ख़बर असां ॿिन्ही मां कंहिंखे कान्हे। घर खां ॿाहिरि यूनिवर्सिटी में छोकरनि सां टाका ऐं घर में नौकर सां। वाह जो असांजी इज़त ऐं अख़लाक़ रखियो अथई। छा कंहिंसां खिली ॻाल्हाइण में गैरत घटिजी ऐं इज़त उॾामी वेंदी आहे? जंहिं इंसान वटि इज़त ऐं गैरत नाले शइ न हुजे उनखे कहिड़ी ख़बर लॼ कहिड़ी शइ हूंदी आहे। बिस्तरे में पई आहे पोइ बि नौकर सां नाता। बस सलमा बाजी बस, तव्हां पहिरियां ई मूं मथां घणो गंद उछलायो आहे। पहिरियां आईने में वञी पंहिंजी शक्ल ॾिस त तूं केतिरी गैरतमंद आहीं। तूं केतिरी बाबा जी इज़त रखी ऐं वॾी पंहिंजे मुड़ुस जी लॼ रखी। वाह जो शर्म ऐं हया मल्हायो अथई, वरी बि त वापसि बाबा जो अची घर वसायो अथई। तुंहिंजी चॉइस अहिड़ी किरियल हूंदी सोचियो ई कोन हुयो। टके जे नौकर सां वेठी ॻाल्हाई। मुंहिंजो घर बर्बाद थियो आहे न त मां तुंहिंजो घर बि कोन ठाहींदसि। ॾिस जाम अमीर, मूंखां अहिड़ो कहिड़ो गुनाह थियो आहे जंहिंजे करे ही मुंहिंजा दुश्मन बणिजी मूंखे तानुनि जो तलवारूं था आणनि। मूंखे ख़बर आहे, पर ॿुधाइजो कंहिंखे बि न। इहो जेको आशिर आहे न, इहो इन सलमा सां ठहियल अथव। इन सलमा आशिर जे करे तलाक वरिती ऐं ॿई शादी कंदई। मूं पंहिंजे इन कननि सां ॿुधो। सलमा ऐं आशिर? न न न अमीर, तोखे काई ग़लतफ़हमी थी आहे। ईअं कीअं थींदो? आशिर त मुंहिंजो मङीदो आहे। अॼु खां पोइ अहिड़ी ॻाल्हि न कजां। चरिया माण्हू इहो सभु बकवास आहे, कूड़ आहे, वरी खड़त कहाणी आहे। इहो ई सच आहे जेको तव्हां पंहिंजे कननि सां ॿुधो। मामा से तव्हां ॿुधो कोन त उहो दुबई मां हिते आयो आहे ऐं हुनजो हुते कारोबार आहे। तो सिर्फ़ ज़किया सां शादी करण जे लाइ हिते आयो आहे। फराज़ खे इहा ख़बर कोन हुई त ज़किया जी इंगेजमेंट थियल आहे। बाबा अव्हांखे यकीन ॾियारणु चलाए एतिरो कुझु काफ़ी न आहे छा? जेकर इहो सच आहे त पोइ हुन छोकिरे खे मुंहिंजे तरफ़ां मौत जी सज़ा मिले। सज़ा ज़किया खे मिलणु घुरिजे न। ज़किया जेका मूंसां वेसाघाती कई आहे न, सोसाइटी में कंध खाइण जहिड़ो कोन रखियो अथई। हाणे त मुंहिंजी ज़किया सां शादी खां दिलि ई खजी वई आहे। ज़ोरी परणायल ज़ालूं हमेशह मुड़ुसनि जे मथे जो सूर हूंदी आहे ऐं इहो सूर आउं तुंहिंजे मथे में नथो विझणु चाहियां। तोखे पंहिंजो फ़ैसिलो पाण करणो आहे। अॼु मां अमीरी ज़किया खे ठाहे ठाहे बेइज़्ज़ो कयो आहे। पोइ ॿिन्ही ते को असरु थियो? अमीर त कुझु बि कोन पुछियो, पर ज़किया नक जी पकी आहे। जवाब ॾींदी हुई। ज़किया, अमीर बि को माण्हू आहे, नौकर मां बि नथी मुड़े। मूंखे त हैरत थी थिए। तव्हां हिते वेठियूं आहियो, का ख़बरचार अथव या न? ज़किया जा अॼु सभु पोल पधरा थी विया आहिनि। वाक़ई आशिक़नि गोलियूं हुयूं अथसि। अदा करीम ॿाहिरि वियो त मुंहुं आॾो सभु ख़बरूं पिया त माण्हुनि सभु कुझु मुंहुं आॾो पिया ॿुधायसि। पोइ बि ज़किया नक जी पकी आहे।
कोन मनींदी। ॿी ॻाल्हि जेका आश्रय ते करीम असांखे ॿुधाई न हुनजी बि ख़बर पइजी वई आहे। हाणे ॿिली थेले मां ॿाहिरि निकिरी आई आहे। मम्मा अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे छा? छा त अलाह जे तरफ़ां ज़किया खे सज़ा मिली आहे जो ऑपरेशन खां पोइ मां बि नथी थी सघे। सख्या खे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे? ख़बर कीअं न हूंदसि, मिड़ई टक टकियूं पई आहे। मम्मा पोइ अदा आशिर जो छा थींदो? छा हू सॼी ज़िंदगी बेऔलाद रहंदो? बसि अॼु मूं बि सोचे छॾियो आहे त अदा करीम सां अॼु खुलम खुला मूंखे ॻाल्हाइणो पवंदो। हाणे ख़बर पई आहे त अदा करीम ज़किया जी शादीअ खां इनकार छो कयो। मम्मा मां त मना ऐं तव्हां अदा आशिर सां ज़ुल्म न कजो। दर्द त सही, मां बि त ॾिसां त अदा करीम खे सॼी ख़बर पइजी वई आहे, हाणे कहिड़ो फ़ैसिलो तो करे। जेकर इहो सच आहे, अगरि इहो सच आहे, मुंहिंजे तरफ़ां मौत ई सज़ा, मौत ई सज़ा। ज़किया जेका मूंसां वेसा घाती कई आहे, मां वेसा घाती कई आहे। सोसाइटी में कंध खाइण चए त कोन रखियो, खाइण चए कोन रखियो। हाणे त मुंहिंजी ज़किया सां शादी खां ज़किया सां शिनी खजी वई आहे। भेण लाइ हमदर्दी बदिरां हकारत छो आहे? हकारत छो आहे? पर तव्हां न सम्झी सघंदो, तव्हां न सम्झी सघो त तव्हांखे हक़ीक़त जी ख़बर ई न आहे। बाबा बस न चओ मूंखे बाबा, आहियां मां कंहिं बेग़ैरत धीउ जो पीउ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।